मटियारी में खबर है अवां ताईं पहुंचाए पिया अज़ीज़ गुल ख़ैबर की रिपोर्ट मुताबिक त आल वापारी ताज मटियारी पारां एसएसपी मटियारी के मानमी गरजानी रखी वही। संदसि शानदार इस्तकबाल करे खेसि रैली की सूरत में सरफा बाजार आंदो वियो, जिथे ज़िले हेडक्वार्टर के मिड़नी वापारी तंजीमन के अगवाननि वॾी अंग में शिरकत कई ऐं मेमण मूवमेंट मटियारी पारां एसएसपी मटियारी मोहम्मद कलीम मलिक के पिण मांझांदो ॾिनो वियो, जिथे एसएसपी के वापारी तंजीमन के अगवाननि पारां सिंध की सकाफ़त अजरकूं ओढ़ाई वियो। उन मौके ते वापारी नमो नमान जे सूरताल बाबत ॻाल्हियूं कयूं। एसएसपी के बेहतरीन कारकर्दगी ऐं सिक्योरिटी प्लान बेहतर हुजण ते ख़िराज तहसीन पेश कियो। वापारनि के खिताब कंदे मीडिया सां ॻाल्हाईंदे एसएसपी मटियारी मोहम्मद कलीम मलिक चयो त वसीला घटि हुजण बावजूद आईजी सिंध जी हुकूमत ज़िले में हर हंधि सिक्योरिटी वधाई आहे। शहरनि ॻोठनि सां गॾु क़ौमी शाहराहनि ते भी पुलिस पहिरो वधायो वियो आहे। ज़िले जे सभिनी नंढनि वॾनि वापारियुनि जे जान ऐं माल जी हिफ़ाज़त करणु असांजो फ़र्ज़ु आहे। वापारी भी असां सां हर वक्त तावन कनि त असां सभिनी सां गॾिजाणियूं कयूं आहिनि। कारोबारी मरकज़नि बाज़ारनि में सीसीटीवी कैमरा भी नस्ब कयूं वियूं आहिनि। असां सॼी राति ज़िले जे हर इलाइक़े में गश्त भी वधाए छॾियो आहे। मेमण मूवमेंट मटियारी जे सरपरस्त अमजद अली मेमण पिण एसएसपी जो थोरो मञियो ऐं चयो त असां वटि कुझु वारदातूं थियूं हुयूं, पर पुलिस फौरी तौर ते उन्हनि जवाबदारनि खे गिरफ़्तार करे चोरियूं रिकवर करायूं आहिनि। गरजाणी में एसएसपी मटियारी सां गॾु एसएचओ मटियारी ज़ुल्फ़कार ओडाणू, हाजी परवेज़ मेमण, वॾेरो जवाद मेमण, सेठ गुलण, इमरान समूह, गुलाम रसूल मेमण, शिराज मेमण, इसरार मंजूर, शिराज ख़ासि कैली, कोशान मेमण ऐं ॿियनि शिरकत कई।